तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे वास्ते जे ख़ालिक ख़ल्क़े ख़ल्क़ समूरी माण्हूअ जिन्न मलक हुज़ूरी उब ज़मीनूं निखट नूरी माणिक मोती मुश्क ख़तूरी रातियूं ॾींहं मुंधूं ऐं मां सलातो सलाम मिली रसूल मथे ख़ुसूसन रहमतुल लिल आलमीन मुज़म्मिल मुदस्सिर मथे शफ़ातुल कुबरा जे हक़दार मथे लिवाउल हम्द जे मालिक मथे जंहिंजे अचण जे बारे में के चयो त आयो मीर मुहम्मद घोट जाओ जामन जो जामोट फिरीम थी फालोट ख़ुशि ते ख़लक़त वेई खोट वण टण वासिया थी वण पोट चढ़ियो चाह मुंहिंजा ॾेई चोट किसरा जो पण किरई कोट अहिड़ो अरबी सोण मोट कहर कंबाया कुल कुफरान वञा कुरैशियता कुर्बान फसल्लल्लाहु अलैहि व अला अहलिही व साहबिही व बारिक वसल्लिम। ब्रादरान इस्लाम, लाउड जे ज़रिए ॿार सुणण वारियूं माऊं ऐं भेणूं, गर्मी उरूज ते आहे, बरसात तंहिंजी आमद आमद है। हिकिड़े पासे हारीअ ज़मीन में हर पिया कॾहिं सूढ़ पिया कॾहिं खेतर साफ़ कयूं था, ॿिए पासे ज़रूरत जे मुताबिक़ मुल्क में वियां उरूज ते आई। अचो आके साम्हूं उहो मौज़ू पेश कयां जेको मौज़ू हिन वक़्त जी ज़रूरत आहे, पण कई अहिड़ा अज़ीज़ आहिनि जेको इन मौज़ू खे कोई अहमियत कोन ॾींदा, अने अमोकला करे ई मौज़ू वॾो सहारो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में मकी ज़िंदगी है, अञा नबूअत ऐं रिसालत तंहिंजो कोई अतो पतो न आहे। उम्र मुबारक तक़रीबन 25 साल आहे, जॾहिं त अरब जे अंदरि जीअं पां वटि शादी आम आहे, ज़रूरत आहे, ईअं जो उते पाण शादी आम अने हिकिड़ी ज़रूरत हुई। अरब मुल्क तंहिंजे अंदरि मको शहर तंहिंजे अंदरि हिकिड़ी औरत जंहिंजी उमिरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि खां 15 वरे वधारे आहे, अने मके में कंहिं हसीनाए जी ओछ न हुई, कंहिं कुंवारीअ जी कमी न हुई, पण इस्लाम जो हिकिड़ो नओं निज़ाम जो अल्लाह क़ाइमु करण वारो हो। अञा इस्लाम आयो है कि न हो। इस्लाम जी इब्तिदा आदम अलैहिस्सलाम वटां रही, पण मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे इस्लाम जो अञा पैगाम की न आयो हो। इते जरा खनि हिकिड़ो कंफ्यूज़ आहे। मीडिया वारा चवनि था चाहे इस्लाम जी बुनियाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इस्लाम खे जीआरियो हुयो। इस्लाम जी बुनियाद आदम अलैहिस्सलाम वटां आहे, इंसानियत जी शुरू वटां आहे, शुरूआत वटां आहे। हिकिड़े पासे अरब जो सुहिणो ऐं फुटरो ख़ूबसूरत ऐं रूपाड़ो इंसान हया ऐं अखलाक में कोई मुक़ाबिलो न करे सघे, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं ॿिए पासे अखलाक ऐं किरदार जी दञाणी ख़दीजतुल कुबरा 15 वरे वॾी उमिरि जी आहे। अल्लाह जे हुक्म से इन जी शादी थी। मूंखे घणे सुवाल पुछियो
ऐं जवाब में मुंझी पियोसि। चए इन जी निकाह कंहिं पाढ़े? पंहिंजी निकाह जो उन वटि तरीक़ो आहे न हो। इन दौर खे जिहालत जो दौर चवाइजे थो। इस्लाम खां पहिरीं दौर यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत अने बेसत थी पहला जेको दौर हो, ये अरब में दीन इब्राहिमी तंहिंजो असर हो अने जिहालत जो दौर हो। दीन इब्राहिम मथे अमल पण न हो। उन पंहिंजे रीत रिवाज जे मुताबिक़ शादी कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निकाह थई जिहालत जे दौर जे मुताबिक़। उन वक़्तु जेको अरबनि जो तरीक़ो हो, मके वारनि जो हो, कुरैशी जो तरीक़ो हो। कुरो मालूम थियो, मालूम ई थियो त ईमान तंहिंजो सिनतेर खां वधारे शाखूं आहिनि। शाखूं एतिरे ब्रांचिस, शाखाऊं ई मड़े जहिड़े बीरियूं थिए त 100% इस्लाम अचे थो, ईमान अचे थो। हाणे कयूं ई कॾहिं मौक़ो मिलंदो त पाण चर्चा कंदासीं। पण उन मां हर कंहिंखे सिनतेर मां सिनतेर हर कंहिंखे फज़ीलत वधारे आहे, दर्जो वधारे आहे। तंहिं मुंहिंजा निकाह जे बारे में 50% ईमान कंप्लीट, निस्फुल ईमान। जीअं सफ़ाई रही, ये सफ़ाई पाण मुफ़्त में ही निमरिया, पाण खे ॾंडणे न करे जी तौफ़ीक़ नथी मिले। घरें त ओकड़ो पिंड वट जी फिगाइणूं, ॿारड़ा उते जो ओटे जी वट मथे पिया, पोटी कईं पाण कीअं नथा चऊं। अने ओटे अंगणे जी सफ़ाई न आहे, लियो लटो इहा जी हालत आहे, खिर विखरियो घर पियो आहे। इस्लाम सफ़ाई जो चए, भले टुटल कपिड़ो आहे, हल्को आहे, पण सफ़ाई शर्त आहे। अने सफ़ाई निस्फुल ईमान आहे। ईअं जो निकाह निस्फुल ईमान आहे। निस्बत रे 50%। हिकिड़ो मुंदो अची वियो, 50% भरिजी विया। अने ही पाण वारी जेको गणित एकड़ा बेकड़ा इन से कोई नथा मिले। अजीब ई हिसाब है। सिनतेर जेकॾहिं अवगुण सिनतेर वस्तु आ वयूं त ई मड़े 50% खाली 50% थियो। हिकिड़ो मुंदो 50% रही वञे थो। ई तकिड़ो हिसाब हो, मूंखे सम्झ में की न अचींदो, आके की न अचींदो। अने पाण सम्झाइण वेंदासीं त जुमो सॼो उन मौज़ूअ ते वेंदो रहंदो जे ख़बर आहे की न पवंदी न। चवंदा हा हलो सफ़ूं लॻायूं, अलगर्ज़। निकाह निस्फ़ ईमान आहे। निकाह नबीअ जी सुन्नत आहे। पण ई पोइ पंहिंजो बाग जे निकाह में ज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीन कफ़रु इम्राअत नूह व इम्राअत लूत। लूत ने नूह जी बीबी, उहो उन जो नबीअ जी निकाह हुई, निकाह में आ वई हुयूं, पण नेठ न मञियूं, एतिरे न मञियूं, इनकार करे छॾियो नबीअ खे। अने जेकॾहिं अल्लाह रब रहमान एहसान करे त फिरौन जे घर में उन जी घरनि वारी मोमिना 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 ईमान वारी। निकाह जा मक़सद कुरो आई ऐं पंहिंजे मुल्क में निकाह में अमोक मुंदा रहिया, जंहिंमें मूंखे कीअं वांदो न आहे, पर शरीयत खे वांदो आहे। अने जेको मुंदो शरीयत खे नापसंदि हुए उनखे आऊं नापसंदि कयां थो, अने हर मोमिन नापसंदि करे थो। निकाह जा मक़सद अल्लाह ताला तमामु इंसानियत खे हिकिड़े मर्द औरत मां पैदा कयईं, ख़ानदान कबील बनाए, कबाइल बनाए त हिकिड़े ॿिए खे पाण सुञाणे सघूं, पहचाने सघूं। एतिरे इलाज पहलो मुंदो आहे ले तस्कुनू इलेहा, निकाह पुठिया आंजी ज़िंदगीअ में बरकत अचींदी अने सुकून अचींदो। ख़ैर इन जा पाण पिंड गवाह आहियूं, पण
मूं वटि बेशुमार फ़ैसिला मर्द ऐं औरत जा अचनि था, तलाक जा या कोर्ट जो केस वेठो ई कढाइणो। इस्लाम चए थो निकाह निस्फ़ ईमान आहे, नबीअ जी सुन्नत आहे, इन में आजी ज़िंदगी में बरकत अचींदी, सुकून अचींदो। न वीचारा हिकिड़े जूं था निंद्रूं फिटियूं, रुगी नोटिस जे सवारे तो ते नोटिस रे उते हल हाज़िर थी च वकील जी फीस भर तो ते केस लागू थी वियो मानीअ जो। भले हिते हिन जमात में न आहे पर मुद्दो जनरली ई जाए, कोर्ट में वञा ज़रूरत प्रमाणे। हाणे इस्लाम सुकून चए न, ई सुकून कुरेला ख़तमु थियो, पंहिंजो कुरे था थियो। जित रोड खासो बने पियो आहे, गाॾी पिंड जे हिसाब सां हले पई, टायर मज़बूत आहिनि, न ओचितो टायर ठका ॾेई वियो, खीलो लॻो, पंचर थियो, तंहिंजो कारण कहिड़ो आहे? या त ॼाणी माणी कंहिं खीले न कंडे था पाण गाॾी विधी आहे, अथवा मोंदे खीलो लॻल हो न हिते ककरी ते चढ़ी वई आहे। शुरू वटां घर बिगड़ियल हो न मामूली मौक़ो मिली वियो, या पाण ॼाणी कयो आहे जंहिंजी वजह सां घर बर्बाद थियो। घर कुरेला टुटनि था, वेड़ी झगड़ा कीअं थियनि था। शैतान जो वॾो मुंदो आहे, उहो वाटनारे वेठो आहे। हिकिड़े जो धंधो हुए थो, उनजो धंधो ई आहे, हर कंहिंजो धंधो अलॻि अलॻि आहे, पर शैतान जो धंधो इहे त धणी धंजाणीअ खे विड़ाई आहे, पोइ इन मां पाण ई कुट में विढ़ंदा पिया। न ईअं जी थिए थो। वीचारो हिकिड़ो बोरो माण्हू हो, भुज में केस हलियो, औरत केस कयईं, घणो केस हलियो, नतीजतन ई थियो जो हाणे आउं हथु ॿधां थो, मानीअ ॾियां थो, अने हक़ ॾियां थो, मड़े तयारु आहियां। जर तयारु थियो, इन जे मन में सॼी ॿई ॻाल्हि हुई, ॾुसी एतिरो ॾुखु ॾिनई, एतिरो ॾुखु ॾिनई जंहिंजी हद न आहे। जज पुछे जे मानी खाराई न, इनखे चवणो हुजे हाओ, ज़बान में निकिरी हुजे साहिबु मानी नथो खाराई आहे, जज चए सिधो पालार हलाए ॾे। हालत इहा थी थी। वॾो जलसो लॻो समीअ में, मौलाना रज़ाउल्ला करे क़ीमती आलिम आहे, इन औरतुनि जे हक़ जे बारे में तक़रीर कयईं। वीचारो कच्छी हिकिड़ो पहली तक़रीर सुणे लाइ आयो, औरतुनि जे हक़ जे बारे में जॾहिं तक़रीर सुणे त आंखे अहिड़ो थींदो जो एतिरो राज़ी थियो, एतिरो राज़ी थियो जो मौलाना खे उॾाणी ॾिनई हुन न, पाण जेतिरा वेठा हुआ उन मिणी खे चए मौलाना क़ीमती ॻाल्हि कई औरतुनि जे बारे में, चए हिनखे घर जो रुगो कटाड़ो आहे, चए रुगो कटाड़ो पाण खे साम्हूं पेश करे पियो। पोइ इन पिंड खे घर जो कटाड़ो ई जो तेजाज़ पियो पियो, त कई माण्हुनि जो सुकून उॾी वियो, पर कुरेला उॾियो, इन जो सबबु कहिड़ो आहे, ई पाण खे तपास ज़रूरी आहे। ख़ैर, शादियूं उरूज ते हले पियूं, अने ज़रूरत आहे, ॿार लाथो खपे, लायो ॿार पिंड जे हिसाब सां जेकी देवाजे। प्यारे नबीअ पिंड जी नियाणी जी निकाह कयईं, हज़रत अलीअ खे परणाए ॾिनई, हज़रत उस्मान गनीअ खे ॾिनई। उन वक़्तु जेकी वस्तु ज़रूरत हुई ई ज ॾिनो, पाणीअ लाइ सांधारी, अटे लाइ झंधर, खजीअ जो बिस्तर, इहे वस्तु ॾिवाणी, इहे ज़रूरत हुई। अने अहिड़ो दौरु हो जो उन ज़माने जा राजा महाराजा पण अहिड़ो खच्चर का घोड़ का गॾड़ गाॾियूं ते हिते अच वञु कंदा हुआ। अॼु अलाह जा अहसान ई वीचारा इंसान मुल्क में वतन में सुखी सौंजा आहीं, जंहिंखे अलाह तरह तरह जूं नेमतूं ॾिने, त जे नेमतूं आई त भले ऐं ज़ाहिर कया, पण हिते मूंखे अने शरीयत खे, इस्लाम खे अने मुस्लमान खे वांदो ई आहे जे फज़ूल ख़र्चे खां पाण मरे बचूं। निकाह सुन्नत आहे त सुन्नत जे मुताबिक़ थी खपे। हा, उहो दौरु आहे, उनटाणे पाणी जी सांधारी ॿकरे जे चम मां बनाए में आवे थिए,
हाणे इहा सांदारी वञी फ्रिज में कन्वर्ट थी 15-20 हज़ार जुड़े थी। जंदर तनी पाणा बनाए तंहिंमां जंदर पिया बनाईंदा हुआ, हेर ही घर घंटी 15 हज़ार धक करे थी। पर आऊं ही नथो अकेलो खो गई आहियां जे ऐं ही ॾियो हू ॾियो हू ॾियो हू ॾियो। मिर्चियूं बनाए जी रुई रुईड़ो अथनि डूंगर मां ईअं खणी अचींदा हुआ। हेर उहो ग्राइंडर ने मिक्सर जे सादो किने तव्हां 3 हज़ार खां ॿार ज़रूरत है। तैनी नबीअ जे ज़माने में उन वक़्तु खजी तंहिंखे ॾाढी कुटे हिन जा फड़ा तंहिंमां बिस्तर बनाईंदा हुआ। हैर नरम नाज़ुक बिस्तर अने पलंग ई पण 2 हज़ार खां ॿाहिरि निकिरी वञे था। त इहा ज़रूरत आहे, फज़ूल ख़र्ची न आहे। पर फज़ूल ख़र्ची ॾांहुं वरंदासूं। अने हर वस्तु खे आऊं मना न कई आहे, रोके न सघां। पां जंहिं क़ौम में हेर आऊं ख़ुतबो ॾियां पियो, तक़रीबन 950 थी 1000 वरे थिया आहिनि। पां मुस्लमान आहियूं, कलमूं पढ़िया आहियूं पंहिंजा पूर्वज। पण 100 वर थिया तौहीद में आया आहियूं। तौहीद थी पहले 1000 वरे तंहिंखां पहिरीं पां राजपूत हुआसीं। अने ज़ाती इहा जतींदी पई। तंहिंखां परियां चेक कंदासूं त कंहिं न कंहिं नबीअ जी ज़ात में जा निकिरिया हूंदासूं। पर ॾाढे आदम जी त औलाद सचा बमुंदा आहिनि। इतिहास में पहिरीं पां राजपूत आहियूं। पण रस्मो रिवाज राजपूताना जे बदिले पाण इस्लामी क़बूल कयो खपे। न मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी आहे त जंहिं इलाइक़े में हिनटाणा उबो या तकीर कयां पियो, सॼे इलाइक़े में बेशुमार रस्मो रिवाज हुआ। उलमा इकराम, मुंहिंजो नालो नथो गिना, उलमा इकराम जहिड़ा ऐलान कयूं जी हीअ वस्तु ग़लति आहे, शरीयत जे ख़िलाफ़ु आहे, त उन वस्तु तां हथु खयां। ई आंजी वॾी क़ुर्बानी आहे। पर हजी हिकिड़ो क़दम अॻो हलणो पवंदो। फज़ूल ख़र्ची में पाण ॿोरा आॻु निकिरी विया आहियूं, घणा आॻु निकिरी विया आहियूं। लीती ॾीतीअ में फज़ूल ख़र्ची ख़ाली आहे। एतिरो लफ़्ज़ चई आउं अॻिलो मुंदो चवंदुसि, कारण के सॼो ख़ुलासो कंदुसि त महोदय हिकिड़े मौलाना तक़रीर कए, पोइ ॿिए माण्हू चइजे तक़रीर तो मुहताज कए, पोइ वरी ॿार में जले चइजे त मुहताज जी सॼी तक़रीर को कए। पोइ इहे लीती में को लफ़्ज़ निकिरी वेंदो त वरी कंहिंखे अहिड़ो थींदो जी हीउ मुहताज कए। पर आउं एतिरो चवां थो जे संग में फज़ूल ख़र्ची वधारे आहे, वीह में पण फज़ूल ख़र्ची वधारे आहे। तंहिंजो वेही करे व्यक्तिगत न क़ौमी लेवल ते पाण खे हिसाब कयो खपे जे हीअ चीजूं कढणियूं पवंदियूं। सफ़ा वीचारियूं क़ौमूं भारत जूं हिकिड़ा ग़रीब आहिनि जंहिंखे जोगीअ चवनि था, जोगीअ जो समाज वेठो उन हिसाब किताब करे न वधारे जूं चीजूं कढी छॾियूं। कच्छ जे अंदरि गैर मुस्लिम घणियूं ॿधियूं गिनायतियूं ऐं जाती आहिनि, उहे वेठा उन जा आगेवान वेठा उन वेही करे ढिग अहिड़ा रस्म रिवाज उन जे अंदरि हुआ, उहो कढी छॾियूं जे हीअ वस्तु वधारे जी आहे, वधारे जी। इन में 2 वस्तू आहिनि। हिकिड़ो माण्हू साहूकार आहे, ख़ासो हाई लेवल जो, ॿियो मिडल क्लास जो आहे, टियों झूपड़पट्टी को असां जहिड़ो अची वञे त हुन वॾे खे त रसाजेज न, मिडल ते पुॼाजेज न, पोइ हिते वरे जा वरे फासी रहे। क़ौम लाइ करे सोचियो, इस्लाम आगड़ रखी करे क़ौम वे, क़ौम सोचे जे ही रस्मो रिवाज पाला करे बहितर न आहे, क़ौम लाइ बहितर वे उहो रस्मो रिवाज आगड़ रखे में अचे। हिकिड़ो अञा अहिड़ो मुंदो आहे जेको क़ौम लाइ ख़तरनाक है, अने ई जल्दी रोकाबो ईअं आहे न। बहु हलाकत वारो आहे। शादी रहमत जो सबबु, अने इस्लाम जो हिकिड़ो चिन्ह आहे जे ही मुस्लिम आहे शादी कयईं। पण शादीअ जे वक़्तु पंहिंजे घर में कुफर थिए थो, अने लानत वसे थी। शैतान खे पाण राज़ी कयूं था। भला जे शैतान खे राज़ी कयो त
त अलाह राज़ी हूंदो कि नाराज़। पंहिंजे घर में जे कुफर वॻो त बरकत अचींदी का ॿियो कीअं वसंदो न। ख़ैर मोबाइल भलणा आहिनि, छोरनि खे हफ़्ते ते जुड़नि था या हिकिड़ा रोकड़े गिनी आया भले ऐं गिनी आया अञा ऊचा मोबाइल गिनिया की वांदो न आहे, पैसा अंजारिया। पर निकाह जे टाइम आई घोर जे टाइम घोर त आई आहे न, इस्लाम में केॾा लभे नथी। पर हाणे मड़ मुंदा जे मना कंदासूं त हू साम्हूं आके एतिरियूं देगी खाराए थो, पाण वेही खाई ॾंदे में काठी वड़ी भॼी वञो, उनजी पुरवार क्या थींदी की न की उनजो रस्तो कढियो खपे। पण इस्लाम जी हद में ई क़ौम जो नियम थियो खपे, उन नियम में आई पटायल वियो मौलाना वियो ग़रीब तबिके जा, पोइ नियम लागू करे न सॼी क़ौम मथे लागू करे छॾियो। अॻे ॾोसलनि जो नियम हो, ऐं चवंदो हू जाहिल हुआ, पण हिकिड़ो नियम भरिड़ो ग़रीब गुरबे जी निकाह जे वक़्तु मदद न। उन ॾोसले खे ॿियो केरु जेकी चए आउं दुआ ॾियां थो, उन जे इन कम खे पसंदि कयां थो। ग़रीब गुरबो ॾुखी इंसान छैले बागे चांहि जे नाम ते माण्हुनि खे घुरा बचा उथियारे छॾींदो, इहो पोज़ीशन हूंदी हुई। ख़ैर पाण वटि न आहे, अने पाण वटि रस्मां विझणु चाहियां नथो, आहे जाइज़ समूह लगन उहो सही कयूं था। समाज कच्छ जा घणखरा समाज समूह लगन करे क़ौम वटां फंड जमा करे इन में जेकी अचनि था हाज़िर तंहिंखे 40-40, 50-50 हज़ार जो नियाणीअ खे ॾेज ॾेई इन में ग़रीब गुरबो वीचारो पराए ख़र्च ते निकिरी वञे थो, इहो तमामु सुठो थिए थो। क़ौम खे सोचियो खपे, तकरीर जे ज़रिए ख़ाली ऐं इशारो करणु घुरां थो। हाणे लानत वसे थी कुरे जी मोबाइल में पाण टाणे फोटू कढियो, फोटू कढी न तुरत हिन में जेको ॾिना कलाम ॾिना ॻाइणा न, शादीअ मथे इन घोट खे शुकराना कया खपे, माइट खे शुकराना कया खपे जे असां त ॿार लथा न हिकिड़ा ईअं मुंहं में पान की टुकड़ा मोजा न जोड़ा क़ीमती वॻा भरण मथे उगाड़ा वार ई निलाड़े ते पए पिया ने सामने जा फूटू कढण उनटाइण जे ॾिनो पिन जे खाते में। पर भई हिते कलाम जे ॾिना त इन हेठि भले हाणे ॾिना कारमोस जेकी थियो यादगिरी न ॾियो, पण आके नथो रोकियां हेठां क़ुर जी तिलावत ॾिना हुआ न तर्जुमो ॾिना हुआ, तव्हांखे को मनाई ऐं को सुठी सुहिणी नात का भलाई जी ॻाल्हि ॾिना हुआ, तव्हांखे केरु मना करे वारो आहे। अने इहे ज वस्तू मरण में अचे थी, अञा जनाज़े खे पाणी न ॾिवाणो न नेट मथे अची वञे थो पार पिया ॿिया खणे न जे नारण वञो पाण खे अहिड़ो थी जे हिन माण्हूअ खे ॾुख थियो हूंदो, उहो बदमाश जनाज़े खे कुला ॾिए पियो तव्हांखे खिले पियो न ॿिया ॼण हिन खे किबर में सीतरी पिया तैर ॾिसे त ही मस्ती पियो करे, पार उहो पिया खणे मोबाइल ते ख़ाली पार ई बड़ा ग़लति आहे। शादीअ जे अंदरि जेतिरो ओछो ख़र्चो हूंदो एतिरी बरकत अचींदी, शादीअ जे अंदरि जेतिरो टूक प्रोग्राम हूंदो ईज भलो अने बहितर आहे। पण पंहिंजी क़ौम घणी, पंहिंजा कुटुंब घणा, अज़ाज़तूं वधारे, सेंध सुञाण वधारे, आमे हैसियत वे त भले सॼे पछम खे खारायो, भले खारायो, पण हिते जे इस्लाम वलीमूं चए मोहदले ॾींहुं 17 देगी लाइ वलीमे जो केरु घर आयो न कहिड़ो मतिलबु आहे, त हिन जो मतिलबु इहे जे इस्लाम खां अञा पाण जराकनि पीछे हटायूं। 17 ओॾा त हू काल सोरो लाथे वे न ख़ाली हिकिड़ी वलीमे लाइ लाथे वे, तव्हां कीअं न हो कंहिं मुला खे घुरावे शुकरानू दुआ जे भई हिकिड़ो इस्लाम ई कमु ॾिनई त मोबाइल ते फूटूअ वीडिया चाढ़े कुफर फैलाइणो, फज़ूल ख़र्चियूं करणियूं, शैतान खे राज़ी करणो, अलाह खे नाराज़ करणो, ईज जे मुंदा पंहिंजे निकाय में हूंदा, पंहिंजे वियाए में हूंदा, पाण पाछड़ वेंदासूं, पाण फैल थी वेंदासूं। पोइ जेको नस्लूं अचनियूं ई नस्लूं मुस्लमान कीन हूंदियूं, इस्लाम सां उनखे निस्बत न हूंदी। इस्लाम जे तहफ़ुज़ लाइ, माशरो बचाए लाइ, क़ौम जी तरक़ीअ लाइ, वतन अने समाज तंहिंजे सुधारे लाइ निकाह में जेतिरा नियम खपनि उहे इस्लामी नियम खपनि। जान जानी मिठी जाते जन्नत जज़ा लाइ कुझु न के
राज सभु राज़ी रखे, रब जी रिज़ा लाइ कुझु न के। पाण ॿिए खे राज़ी पिया कयूं, हिते अलाह खे पाण खे पहिरीं राज़ी करिणो आहे। माहौल बिगड़ियल आहे। इस्मत लुटाइण में ॾींहं था लिंड लंडन के, चुमियूं छॾे चिमी गोयूं धंधा दीगर थियण वारा। हिते बेपर्दगी पण आम थिए थी। इन जो पण क़ौम खे मुंदो सोचियो खपे जे किन लिमिट में अने कयो इंतज़ाम है साम्हूं। अलगर्ज़ निकाह सुन्नत है, निकाह निस्फ़ ईमान है, निकाह रहमत है, निकाह बरकत है, निकाह सुकून है, निकाह नबी जी सुन्नत है। इस्लाम जे मुताबिक़ ये निकाह थी खपे, वरना इन निकाह जे ज़रिए पाण जेतिरो इस्लाम जो ख़िलाफ़ अने इस्लाम जे विरुद्ध वेंदासूं, इस्लाम जो नुक़सानु कंदासूं, एतिरो ईअं सम्झो जे अल्लाह जो दीन त ईअं हूंदो पण पिंड जी बर्बादीअ लाइ खॾूं पिया खोदियूं। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।